अस्सलाम वालेकुम दोस्तों, आप देख रहे हैं सिंधी फोक म्यूज़िक चैनल। और आज की वीडियो में मैंने कुछ ऑडियो कैसेट मंगवाई है, वो आपके साथ शेयर करूं। चलो वीडियो को स्टार्ट करते हैं। यह है मुराद भील वॉल्यूम नंबर 325 मारवाड़ी लोक गीत, तमाम बेहतरीन। अॻिते था हलूं। यह है मंजूर सखीरानी लोक फनकार में, इनमें काफ़ी सारा मास्टर मंजूर जो विछोड़े खां पोइ। अॻिते हलूं था। समीना कंवल ऐं मंजूर सखीरानी जो वॉल्यूम 0235। कुछ ॿिया बि ज़बरदस्त आहिनि। हाणे शमन अली जो एल्बम था ॾेखारियूं। महफ़िल में आहे, मिक्स में आहे, ज़बरदस्त आहे हीअ बि। हाणे हलूं था फरज़ाना परवीन जो एल्बम नंबर वॉल्यूम 7 ऐं एल्बम नंबर 4 आहे सचल में, हथ जो रुमाल। ऐं हाणे हलूं था बरकत अली जो एल्बम आहे महफ़िल में, तमामु बेहतरीन नायाब एल्बम आहे, शायदि कंहिं वटि हुजे। हीअ बि ज़बरदस्त आहे। ऐं हाणे हलूं था एल्बम आहे आख़िरी जलाल जो, हाय विछड़ी वएं थो आख़िरी जलाल, 65 वॉल्यूम ओरिजिनल कैसेट ब्लैक कलर में। ऐं हाणे हलूं था राज़दां परवीन जो वॉल्यूम नंबर 5। हीअ बि बीन ते स्पेशल महफ़िल आहे सिंधी, हीअ बि ओरिजिनल ब्लैक कैसेट में आहे। हाणे हलूं था हैदर हिंद जो एल्बम आहे महिरबानी, 86 वॉल्यूम। हीअ तमामु माना ईअं सम्झो त हे नए दौर में आयल आहे, 2011 या 2010 जे हिसाब सां आयल आहे। हाणे हलूं था हैदर हिंद जो 1575 वॉल्यूम, मिठियूं ॻाल्हियूं महबूब जूं, हिकु ज़बरदस्त पेशकश आई। 1575 वॉल्यूम। हाणे हलूं था मुख्तियार शीदी जो एल्बम आहे सचल में, कलंदर का पैगाम। हीअ बि मुख्तियार शीदी जो एल्बम आहे, यादूं ऐं विछड़ण खां पोइ। ऐं हीअ शमन अली ऐं फराह खानम जो एल्बम आहे, बेहतरीन डुएट गाना अंदाज़ में। हाणे हलूं था राजा उर्स वॉल्यूम 10। हीअ बि दोस्तनि फरमाइश कई हुई राजा उर्स जो एल्बम हुजे। हीअ गुलाब राय 006 वॉल्यूम। हाणे हलूं था शमन अली जी तरफ़, सायरा खानम सां गॾु मास्टर मंजूर नाज़ में 21 मौसम। वरी तव्हांजे साम्हूं आहे मुराद भील जो एल्बम 235 वॉल्यूम आहे, मिठड़ी लोकगीतनि, बेहतरीन। अलहदा ज़रदारी जो एल्बम आहे 935 वॉल्यूम। उन खां पोइ आहे अख्तियार अली दायो एल्बम 26। इन खां पोइ आहे मामन बख्श हाजाणो, मारवाड़ी लोकगीत आहिनि में। हीअ पुटड़ो आहे मुंहिंजो, हीअ 1994 जो एल्बम आहे, बेहतरीन। मुख्तियार शीदी आहे मास्टर में। हीअ तमामु बेहतरीन एल्बम जेके मां तव्हांखे ॾेखारिया, इंशाअल्लाह तव्हांजे कमेंट जे हिसाब सां तव्हां ताईं पुॼाया वेंदा। जंहिंजी कमेंट्स घणी हूंदी उहो ईंदो, ठीकु आहे।